त शो शुरू करण खां पहिरियों मां तव्हांखे पुछणु चाहींदुसि की तव्हांखे सिंधी भाऊ चैनल ते अची करे इंटरव्यू ॾियण लाइ कीअं थो लॻे, मतिलबु तव्हां कहिड़ो फील करे रहिया आहियो? अरे तमामु सुठो थो लॻे। झूलेलाल 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 लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल। सिंधियत जी ॻाल्हियूं सिंधी भाऊ सां गॾु। जय झूलेलाल दोस्तों, मां तव्हांजो सिंधी भाऊ अची वियो आहियां हिकु ॿी नई वीडियो सां गॾु। मुंहिंजी कोशिशि रहंदी आहे कि हर वीडियो में तव्हांजे लाइ कुझु न कुझु स्पेशल ऐं कुझु न कुझु नओं खणी अचां। जीअं त दोस्तों असां हिकु नए प्लेटफॉर्म जी शुरूआत करे रहिया आहियूं सिंधी कल्चर खे अॻियां वधाइण लाइ, सिंधियत खे वधाइण लाइ। हुन प्लेटफॉर्म जो नालो आहे सिंधी रिकॉर्ड्स, जंहिंमें कोशिशि रहंदी कि कुझु न कुझु नया कंपोज़िशन ऐं नया गाना सिंधियत लाइ अचंदा रहनि। जॾहिं बि सिंधी संगीत जो नालो ईंदो आहे त सभ खां पहिरियों नालो यादि ईंदो आहे अमर शहीद संत कंवरराम। आहा, उन्हनि जी त छा ॻाल्हि आहे, ॼण सिज खे ॾीओ ॾेखारणु। तहिड़ा ई लेजेंडरी कलाकार आहिनि मास्टर चंद्र, दादा राम पंजवानी ऐं हिकु अहिड़ी सुहिणी कलाकार जंहिं हिंद सिंध में, देश विदेश में सभिनी जॻह ते सिंधियत खे अॻियां वधाईंदे, सिंधी संगीत खे हिकु नओं रस्तो ॾेखारींदे, जिन जो नालो आहे सिंधियत जी मुर्क, जंहिंखे मुर्क जी राणी भगवंती नावाणी चवंदा आहिनि। ऐं दोस्तों हिन वीडियो में भी मुंहिंजी कोशिशि रहंदी कि तव्हांखे मां भगवंती नावाणी जे बारे में कुझु अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधायां जे अॼु ताईं केर न ॿुधी हूंदी। ऐं हर 1 फेब जो भगवंती नावाणी जो जनम ॾींहुं हूंदो आहे। बसि इहा वीडियो डेडिकेट आहे असांजी भगवंती नावाणी लाइ, स्पेशल वीडियो आहे। कोशिशि कंदुसि त मां तव्हां सभिनि खे भगवंती नावाणी जे बारे में कुझु ॻाल्हियूं ॿुधायां ऐं असां सां गॾु जुड़िजाइनि असांजा स्पेशल कलाकार। हिकु अहिड़ी कलाकार जॾहिं बि भगवंती नावाणी जो नालो ईंदो आहे त अॼु जी जनरेशन में ही नालो कॾहिं बि न विसारियो वेंदो आहे। जेॾी महिल हिननि जो सफ़र शुरू थियो तंहिं महिल हुननि जो नालो हुयो बेबी लता, ऐं अॼु असां सभई उन्हनि खे लता भगतानी सां सुञाणंदा आहियूं। त अचो त कयूं उन्हनि सां मुलाक़ात ऐं कुझु ॻाल्हियूं भगवंती नावाणी जूं। अचो त मुलाक़ात कयूं असांजी लता दीदी सां, लता भगतानी सां। जय झूलेलाल दीदी, सभिनी खां पहिरीं तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां त तव्हां असांखे तव्हांजो वक़्तु ॾिनो, हिन थोरो सो समय तव्हां ॾिनो हिन वीडियो लाइ। ऐं मुंहिंजी कोशिशि आहे त जीअं त अॼु 80th बर्थडे आहे, अगरि मां ग़लति न हुजां त 80th बर्थडे आहे भगवंती नावाणी जो, त बसि इन ॾींहुं मुंहिंजी कोशिशि हुई त असांजी सिंधी संगत खे न कुझु कोशिशि हुजे भगवंती नावाणी जे बारे में ॿुधाइण जी। त मुंहिंजी तव्हां सां निमाणी विनंती आहे त कुझु न कुझु मां तव्हांखां 2 टे सुवाल पुछंदुमि त तव्हां मूंखे ज़रूरु मदद कंदा ऐं असांजी संगत खे मदद कंदा। पर इहो शो शुरू करण खां पहिरियों मां तव्हां सां हिकु सुवालु पुछणु चाहींदुमि। हूअं त तव्हां केतिरा इंटरव्यू कया हूंदा, त शो शुरू करण खां पहिरियों मां तव्हांखे पुछणु चाहींदुसि कि तव्हांखे सिंधी भाऊ चैनल ते अची करे इंटरव्यू ॾियण लाइ कीअं थो लॻे, मतिलबु तव्हां कहिड़ो फील करे रहिया आहियो? अरे तमामु सुठो थो लॻे तव्हां भाउजनि सां मिली, हिननि भाउजनि सां मिली, ऐं शुक्रगुज़ार आहियां हिन सॼे चैनल जी जिन मूंखे हीउ सुहिणो मौक़ो ॾिनो। ऐं मां बि तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां दीदी। जीअं त मां पंहिंजी संगत खे बि ॿुधायो, हीअ वीडियो स्पेशली डेडिकेट आहे दीदी भगवंती नावाणी लाइ, जिन जो अॼु 18th बर्थडे आहे। ऐं असां कोशिशि कंदासीं दीदी खां भगवंती नावाणी जे बारे में कुझु वधीक ॼाणण जी, ऐं असां दीदी जे बारे में बि कुझु ॼाणींदासीं। त सभ खां पहिरियों पाण थोरो दीदी जे बारे में ॼाणे वठूं, पोइ दीदी भगवंती नावाणी जे बारे में बि ॼाणंदासीं। त दीदी मां तव्हांखां पुछणु चाहींदुसि, सभ खां पहिरियों मुंहिंजो सुवालु हूंदो भई तव्हांखे, मां ॿुधो आहे कि बेबी लता जे बारे में सुञाणा वेंदा हुया, त तव्हां लता भगतानी कीअं थिया, कीअं तव्हांजो हीउ सिंगिंग सफ़र शुरू थियो, त प्लीज़ मूंखे ॿुधाईंदा ऐं असांजी संगत खे। यस, सभ खां पहिरीं त मां दीदी जन जी हिकिड़ी सुहिणी ॾोहिरे सां शुरूआत कंदमि। दूल्हा तुंहिंजे दर ते मां त आयसि साण उकीर, जोत जागंदी मूं ॾिठी मुंहिंजे दिलि खे आयमि धीर, ओ हाणे पुॼाईंदो ज़िंदा पीर, उमेदूं आस संगत जूं। जय झूलेलाल। तमामु ख़ुशनसीबी आहे हिन सुहिणे चैनल ते अची करे मुंहिंजे लाइ वॾभागी आहियां। त मां ईअं ई चवंदसि त जेको भाउजनि मूंखां सुवालु पुछो, ईअं ई चवंदसि त दीदी भगवंती नावाणी जन जे उन सुहिणे सफ़र खां पोइ 2 महीननि खां पोइ मुंहिंजो ॻाइणु शुरू थियो। तॾहिं मुंहिंजी उमिरि हुई 8 साल।
ऐं इहा हिकिड़ी सुहिणी ॻाल्हि ईअं बि चवां त दीदी जन जे विछोड़े खां पोइ 2 महीननि खां पोइ असांजे बॉम्बे में जय हिंद कॉलेज आहे उते दीदी जन जे हिकिड़े ॾींहं जी सुहिणी शुरूआति रखी हुयऊं, मुलाक़ात रखी हुयऊं। उन्हनि जे विछोड़े लाइ हिकिड़ो प्रोग्राम परफॉर्म कयो हुयऊं। उन्हनि जा जेके वॾा हुया, उन्हनि जा जेके ऑर्गेनाइज़िंग कंदा हुया उन्हनि जो प्रोग्राम, उहे हुया दादा गोविंद माली। उन्हनि जी उन सुहिणे प्रोग्राम में पहिरियों दफ़ो मूंखे उते ॻाइण जो मौक़ो थियो हुयो। तॾहिं मुंहिंजी उमिरि, मां तव्हांखे जीअं त पहिरीं ॿुधायो, 8 साल हुई। त उते तॾहिं मां इहो ॾोहिरो मुंहिंजे पप्पा मूंखे ॻाराइण लाइ चयऊं ऐं दीदी भगवंती नावाणी जन सां अॼु तव्हां कहिड़ो बि दीदी जन जो रिकॉर्ड या फोटोज़ वग़ैरह ॾिसंदा, उन्हनि में जेके हारमोनियम प्ले करे रहिया आहिनि उहे आहिनि मुंहिंजा पप्पा जगदीश भगताणी। दीदी जन सां 35 साल उन दौर में हारमोनियम वॼाए उन्हनि सां परफॉर्म कंदा हुया। त दीदी जन जा घणेई गीत, कलाम, लाॾा, दो गाना, साखियूं, पलव, पंजरा उहे उन्हनि सां ॻाया ऐं मूंखे बि सेखारिया। त दीदी जन जा इहे घणेई गीत उते मां ॻाया 2 टे। त तॾहिं मुंहिंजो उते नालो रखिजो हुयो बेबी लता, जेकी तव्हां ॻाल्हि कई बेबी लता। तॾहिं खां मुंहिंजो उहो ई हुयो कि बेबी लता चवंदा हुया, छो जो उमिरि बि नंढी हुई। उन खां पोइ कंदे प्रोग्राम कंदे अॼु मां लता भगताणी सां सुञाती वेंदी आहियां। मुंहिंजे लाइ चवंदा आहिनि कि मां दीदी जन हूबहू उन्हनि वांगुरु आहियां, पर मां दीदी जन जे हिकु नंहुं जे मिटीअ बराबरि बि न आहियां ऐं न ई थियणु चाहींदसि, छो जो उहा हुई अमर थी वई सिंधी संगीत जे लाइ, सिंधी समाज लाइ। घणेई अनमोल रतन हुया, पर उन्हनि सभिनी मां अनमोल रतन हुई उहा मुंहिंजी गुरु कुमारी दीदी भगवंती नावाणी। जी बिल्कुलु दीदी। ऐं मां बि जॾहिं खां नंढो हूंदुसि त जंहिं महिल लाल साईं जा पंजड़ा ॿुधिया वेंदा हुया त नंढे हूंदे मूं जेतिरा जेके ॿार हूंदा, जॾहिं खां उहे पैदा थिया हूंदा, हर दफ़े मां भगवंती नावाणी जा गाना ॿुधा आहिनि। लाल मुंहिंजी पत रखियो भला, केतिरा ई त ॿिया पंजड़ा आहिनि, लाल पंहिंजो हिंदुरनि में झुलाया, त मूंखे ॾाढो वणंदो हुयो। मुंहिंजी ॾाॾी सां गॾु हूंदो हुयसि त लोरी, त जॾहिं मां ॾाॾी खां पुछंदुसि हीअ केरु आहे त चवंदा ही भगवंती नावाणी आहे जेकी सिंधियत लाइ आहे। ऐं हुन समय में जॾहिं पाण सिंधियत खे विछोड़े करे सभु आया हुआसीं त इहा बि ॾाढी वॾी ॻाल्हि आहे त हीउ संगीत ही हुयो जंहिं महिल असांजा लेजेंडरी हुया दादा राम पंजवानी, दीदी भगवंती नावाणी, हिननि सभिनी खे संजोए करे संगीत जे पारां सिंधियत खे अॻियां वधायो ऐं सभिनि खे संगीत जी ॿोली सम्झाई ऐं लाल साईं जे प्रति सभिनि जो प्रेम वधायो। उहे ई आहिनि असांजा दीदी भगवंती नावाणी। दीदी हाणे मां तव्हांखां हिकु ॿियो सुवालु पुछणु चाहींदुसि। त दीदी हाणे हले पई संगीत जी ॻाल्हि, त हिकु ॿियो सुवालु पुछंदे हिन शो खे अॻियां वधाईंदे मां तव्हांखां पुछंदुसि, तव्हांजो हीउ संगीत जो सफ़र कीअं शुरू थियो, कीअं तव्हांखे हिन लाइ इंस्पायर्ड थिया कि मां बि ॻाए सघंदी आहियां, की करे सघंदी आहियां? जीअं त मां ॿुधायमि पहिरीं बि, दीदी जन सां मुंहिंजा पप्पा जगदीश भगताणी उन्हनि सां हारमोनियम प्ले कंदा हुया ऐं उन्हनि जा घणेई गीत कलाम मूंखे सेखारे परफॉर्म करण लाइ प्रोग्राम्स ते वेंदासीं। गोविंद माली जन जी ही उन दीदी जन जो ही जेको प्रोग्राम्स थींदा हुया उहे कंटिन्यू मां बि कंदी आहियमि उन टाइम खां, छो जो दीदी जन जो विछोड़ो ओचिते थियो ऐं घणेई कुझु प्रोग्राम्स दीदी जन जा रहिजी विया हुया जेके उन्हनि जा कमिट थियल हुया। त भगवंती नावाणी जन जा दादा माली उन्हनि जा उहे प्रोग्राम्स करे कंटिन्यू कया ऐं इहा मूंखे कीअं मिली त मुंहिंजा पप्पा मूंखे उन्हनि जा गीत कलाम सेखारींदा हुया, उहे सभु मां हुते परफॉर्म कंदी हुअसि। ओके। त दीदी लॻभॻि तव्हांखे घणेई साल थी विया हूंदा, जीअं मां तव्हांखां चयो कि तव्हां बेबी लता जे नाले सुञाणा वेंदा हुया, त तव्हां लता भगताणी कीअं थी विया? लता भगताणी त मां ॾिठो वञे त हाणे बि बेबी ई आहियां ऐं बेबी ई रहंदसि सॼे संगीत लाइ, सभिनी सिंधियुनि लाइ त बेबी ई कोठियाऊं, उहो ई सुठो आहे मुंहिंजे लाइ। ऐं रही ॻाल्हि संगीत जी, त उन लाइ त मां जीअं दीदी जन अमर थी विया तीअं मां बि ईअं ई चाहींदमि त मां बि इहो ई संगीत ॻाईंदे ई मां बि कुझु कोशिशि कयां सिंधियुनि लाइ, पंहिंजनि सिंधियुनि लाइ ऐं असांजो ऑफिशियल भॻवानु इष्ट साईं झूलेलाल साईं जन जो उन्हनि जा ई गीत कलाम ॻाए करे
जी बिल्कुलु, लॻायां। जॾहिं बि लता दीदी गाना ॻाईंदा आहिनि त मूंखे बि मज़ो ईंदो आहे, मां बि घणे गाना ॿुधा आहिनि। ऐं दोस्तो तव्हांखे ख़बर आहे मां इंस्टाग्राम ते बि हिकु पोस्ट कई हुई, लता दीदी हाणे ई नओं कंपोज़िशन कयो आहे, जल्दी ई उहो गानो ईंदो, थी सघे थो हिन वीडियो खां पहिरियों ई तव्हां वटि उहो गानो पहुची वञे, जेको लता दीदी कोशिशि कई आहे कि नई मॉडर्न ऐं नई जनरेशन जे हिसाब सां उहो गानो ठहे, त ज़रूरु उहो गानो ॿुधिजो। चवंदा आहिनि जे बि घर में सिंधी शादी हुजे ऐं हुते लाॾा न थियनि, अहिड़ो थी नथो सघे। ऐं मां ॿुधो आहे तव्हांखे लाॾा क्वीन मञियो वेंदो आहे, त तव्हांजो हिन बारे में छा चवणु आहे? लाॾा क्वीन इन करे था चवनि छो जो एक्चुअल में सिंधी कल्चरल शोज़ कुझु थींदा आहिनि। हूअं त शोज़ घणेई कंदी आहियां, जीअं त कल्चरल शोज़ कंदी आहियां, साईं संध्या कंदी आहियां, सिंधी संगीत जा जेके बि प्रोग्राम्स थींदा आहिनि, संतनि मुर्शिदनि जा जनम ऐं चेटीचंड असांजो सिंधियुनि जो 9 साल चालीहो साहिबु लॻंदो आहे सॼे देश विदेश में, उहे सभु प्रोग्राम्स कंदी आहियां। पर उन्हनि मां वधि में वधि प्रोग्राम्स थींदा आहिनि शादीअ जा, त इन करे उहे शादी जा प्रोग्राम कंदे कंदे नालो पइजी वियो लाडास क्वीन, लाडास क्वीन। त हाणे असांजी संगत खे बि ख़बर पइजी वेंदी कि दीदी लाॾा ॻाईंदा आहिनि ॾाढा सुठा, ऐं ॿिया बि सभु प्रोग्राम कंदा आहिनि। दीदी हाणे मां तव्हांखे हिकु ॿियो बि सुवालु पुछणु चाहींदुमि, जीअं त हीउ सॼो शो पंहिंजो भगवंती नावाणी ते आहे, त कुझु अहिड़ो किस्सो तव्हांखे ख़बर हुजे भगवंती नावाणी जो, जंहिं अॼु ताईं के न ॿुधियो हुजे, त मां उहो ज़रूरु ॿुधणु चाहींदुसि असांजी संगत सां गॾु। वाह वाह। मां इहो ॿुधायां त दीदी भगवंती नावाणी जन असांजे घर में उल्हासनगर में ईंदा हुया, त तॾहिं दीदी जन साईं वसण शाह दरबार में वरसी साहिब ते ईंदी, जेके 8 रातियूं साईं वसण शाह साईं जन जी वरसीअ जूं थींदियूं आहिनि, उते ईंदा हुया। हिकु दफ़ो मूंखे एतिरो यादि आहे, मूंखे ॿुधायो हुई मुंहिंजे पप्पा कि मुंहिंजी मम्मी जन जी तबियत थोरी ठीकु न हुई, त मूंखे 2-3 ॾींहं उते वधीक ॾींहं रही करे ऐं मूंखे संभालियो हुयऊं। हा, ऐं मूंखे इहो बि ॿुधाईंदा त तूं उन जे कुर्ते ते गिगूं ॻारींदी हुई त मुंहिंजा पप्पा हुनखे चवंदा हुआ किकी। ऐं दीदी जन खे न हर कोई कलाकार उन्हनि खे चवंदो हुओ किकीअ सां नाले सां पुकारींदा हुआ, चवंदा किकी तुंहिंजी ड्रेस थी ख़राबु करे हीअ लता मुंहिंजी, चई हले हले जामन हीअ मुंहिंजी जॻह खणंदी, इन करे हीअ कुर्तो ख़राबु करे करणु ॾेसि ॿार आहे। इहो किस्सो मूंखे यादि आहे। तॾहिं त गॾोगॾु तव्हां मूंखे हिकिड़ी नई ॻाल्हि ॿुधाई जेकी शायदि ई कंहिंखे ख़बर हूंदी, त भगवंती नावाणी जो घरेलू नालो चई सघंदा आहियूं पाण, त छा किकी किकी चवंदा हुया, त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, मूंखे बि अॼु इहा नई ॻाल्हि ख़बर पई। त दीदी मां ॿुधो आहे त तव्हां वटि कुझु अहिड़ी शयूं पयूं आहिनि भगवंती नावाणीअ जूं, त जेकी उन्हनि जी विरासत चई सघिबी आहे, त उन जे बारे में कुझु असांखे ॿुधाईंदा? दीदी जन जी भाॼाई आहिनि प्रिया नावाणी, जेको दीदी जन जो हिकु मंदरु आहे, यादगार मंदरु आहे असांजे उल्हासनगर में। उहो मंदर में असां जनम ऐं दीदी जन जी वरसी उते कंदा आहियूं ऐं उन्हनि जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं। जीअं त मूंखे प्रिया दीदी जन उन्हनि जूं घणेई शयूं आहिनि जेके उन मंदर में अॼु बि आहिनि। त जॾहिं मुंहिंजो बर्थडे थींदो आहे 16 अक्टूबर, त प्रिया दीदी जन मूंखे हर बर्थडे ते कुझु न कुझु दीदी जन जी शयूं ॾींदा आहिनि। हिकु दफ़ो त मूंखे दीदी जन जी ड्रेस मिली हुई, ऐं दीदी जन जी डायरी, घणेई डायरियूं आहिनि दीदी जन जूं, पर हिकु डायरी मूं वटि आहे। ॿियो हर प्रोग्राम ते तव्हां ॾिठो हूंदो दीदी जन खंजरी वॼाईंदा हुया, झिंझण वॼाईंदा हुआ, त उन्हनि मां हिकिड़ी खंजरी मूंखे उन्हनि जी गिफ्ट थियल मिली आहे। वाह सही वाह। ऐं चवंदा आहिनि कि हर के इंसान जो कुझु न कुझु एम ऐं मोटिव हूंदो आहे, कुझु इंस्पायरेशन हूंदो आहे कि कुझु न कुझु। त भगवंती नावाणी जी छा इंस्पायरेशन हुई, कुझु जेके जंहिंसां माण्हू इंस्पायर थियनि, उन्हनि जो अहिड़ी छा स्पेशल शइ हुई, तव्हां मूंखे ॿुधाईंदा प्लीज़? दीदी जन जो हिकिड़ो ई मक़सदु हूंदो हुयो त सिंधी ॿोली क़ाइमु रहे, असांजी सिंधियत क़ाइमु रहे, ऐं असां जेके बि सिंधी आहियूं सदाईं छो जो चवंदा आहिनि सिंधी ॿोली अमर आहे, ऐं सिंधी ॿोली वधीक हिन जनरेशन में अमर तॾहिं थींदी, असां भले ॻाल्हायूं नथा, घटि में घटि सम्झूं त अथा, ॿुधूं त अथा, त असांजी जेकी हीअ जनरेशन चालू आहे इहो ई मुंहिंजो बि गॾोगॾु मुंहिंजो बि इहो ई मक़सदु आहे त असां सभई सिंधी पंहिंजनि ॿारनि खे सिंधी ॿोली ॻाल्हाइणु सेखारियूं ऐं सिंधियत वधायूं, सिंधी ॿोली वधायूं। जी बिल्कुलु दीदी, मुंहिंजो बि इहो ई कोशिशि हूंदी आहे, ऐं मुंहिंजो बि इहो ई मक़सदु आहे, त इन मक़सद सां ई मां ही वीडियोस ठाहिणु शुरू कयूं आहिनि।
सिंधी भाउ हिकु कैरेक्टर आहे जेको सिंधियत खे अॻियां वधाए सघे सिंधी ॿोली लाइ। अॼु जी असांजी जनरेशन माण्हू चवंदा आहिनि सभु सिंधी ॻाल्हाइनि त अहिड़ी त कोई ॻाल्हि कोन्हे, पर ॾाढा घटि माण्हुनि खे ख़बर आहे अॼुकल्ह जा नंढा ॿार कंहिं बि कारण सां कंहिं बि रीज़न सां सिंधी नथा ॻाल्हाइनि। ऐं रीज़न हिकिड़ो ई आहे भई नंढपण जे असांजे घर में केरु सिंधी ॻाल्हाए कान ऐं पढ़ाई बि कान्हे गॾु। हा बिल्कुलु। त मुंहिंजो चवणो ईअं ई हूंदो आहे कि जंहिं महिल हिकु समय हूंदो हुयो कि माण्हुनि खे इंग्लिश न ईंदी हुई, जे इंग्लिश ॻाल्हाए त मां पंहिंजी ॿी बि वीडियो में इहा ॻाल्हि ॿुधाई हुई कि जंहिं महिल केरु इंग्लिश ॻाल्हाए त हुनखे लॻंदो अरे वाह इंग्लिश थो ॻाल्हाए, ॾाढो पढ़ियल लिखियल आहे। ऐं केतिरा माण्हू इंग्लिश सिखणु वेंदा हुया तंहिं महिल उन्हनि खे सलाह मिलंदी भई हिंदी संगीत इंग्लिश गाना ॿुधो, इंग्लिश मूवीज़ ॾिसो। त छो न पाण हीअ फॉर्मूला पाण सिंधी गाना ऐं सिंधी संगीत ॿुधी करे असां हिनखे सिखूं। ऐं मुंहिंजी हिकु दफ़ो वरी मां तव्हां सभिनि खे चवणु चाहींदुमि, जीअं त मां पंहिंजी लास्ट वीडियो में चयो, अचो त सभई गॾिजी करे इहो संकल्प खयूं, हिकु रिज़ोल्यूशन खणूं कि 2021 में इन जे एंड ताईं असां इहो संकल्प पूरो कंदासीं त असां सिंधी सिखंदासीं। एटलीस्ट पूरी न पर थोरी थोरी त ॻाल्हाइणु सिखंदासीं। ऐं उमेदु आहे त दीदी बि मुंहिंजी ॻाल्हि सां सहमत हूंदा। ज़रूरु ज़रूरु। जी बिल्कुलु दीदी, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त असांजा लेजेंडरी आहिनि, उन्हनि जी विरासत अॼु ताईं बि पाण वटि आहे। ऐं मां तव्हांजे बारे में बि इहा ॻाल्हि पुछणु चाहींदुसि कि तव्हां हेॾनि सालनि खां संगीत सां जुड़ियल आहियो, असांजी सिंधियत लाइ, असांजी सिंधी संगत खे सुठा सुठा एल्बम्स, सुठा सुठा गाना, मां तव्हांजा केतिरा ई गाना ॿुधा आहिनि ऐं तव्हांजा अचीवमेंट्स जे बारे में ॿुधायो, ऐं तव्हांजा कुझु अहिड़ा गाना जेके तव्हांजो हिकु फेवरेट हुजे त मूंखे भलाई न ॿुधाईंदा। मां त इहो ई ॿुधाइणु चाहींदसि त शायदि मां हिकिड़ी पहिरीं सिंधी सिंगर हूंदसि जो डिवोशनल घणी अचीवमेंट्स मूं वरितियूं आहिनि, मिलियूं आहिनि मूंखे साईं झूलेलाल साईं जन जी आसीस सां ऐं संगत सां। अॼु हिन 34 सालनि में जीअं त 30 कंट्रीज़ 35 कंट्रीज़ त मूं पूरियूं करे चुकी आहियां। हिंद सिंध बि वई आहियां। छा ॻाल्हि आहे? हा सिंध वई आहियां हिकु दफ़ो। ओके। ऐं शायदि बि मां हिकु पहिरीं सिंधी सिंगर हूंदसि जंहिं डिवोशनल्स गाना ऐं हिकिड़ा जीअं त चवंदा आहिनि सिंधी कबीर अमृत दोहा, ओके, सुखमणी साहिब सिंधीअ में, हा बिल्कुलु इहा त मां ॿुधी सिंधीअ आहे। में जपजी साहिब जी, सिंधीअ में गुरु चालीसा, झूलेलाल वाह सही चालीसा, बढ़िया। हा, ऐं सिंधी संतनि मुर्शिदनि मालिकनि जूं उहे महिमाऊं। जी बिल्कुलु दीदी, हीअं लाइव शोज़ बि थिया हुआ त मां तव्हांखे ज़रूरु ॾिठो। ऐं अॼुकल्ह मां ॾाढो ख़ुशि थींदो आहियां कि लॉकडाउन में हिकिड़ो त सुठो कमु थियो आहे त लाइव शो जे पारां सभिनि सिंधियुनि खे जागृति थी आहे ऐं सभिनि खे इहो हिकदमि मोटिवेशन अची वियो आहे कि ऐं नए नए कलाकार जे बारे में ॼाणणु मिलियो आहे। त दीदी हिननि सभिनि मां कहिड़ो हिकु कलाम या हिकु तव्हांजो कोई लाॾो या पंजड़ो तव्हांखे जेको सही लॻे त ज़रूरु मां ॿुधणु चाहींदसि, ऐं पंहिंजी संगत जे लाइ बि प्लीज़। मुंहिंजे मन पर मां कुमारी दीदी भगवंती नावाणी जन जो हिकिड़ो कलाम आहे जेको सभिनी सिंधियुनि जो फेवरेट आहे ऐं सभिनी जे मुख ते वेठल आहे। ऐं उहो कलाम मूंखे मुंहिंजे पप्पा पहिरियों दफ़ो जॾहिं मूं परफॉर्म कयो, जीअं त मां पहिरीं तव्हांखे ॿुधायमि त जय हिंद कॉलेज में जॾहिं मूं फस्ट टाइम परफॉर्म कयो, उहो कलाम मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदमि, हिकु मुखरो अंतरो। जी बिल्कुलु दीदी। सिक में ओ सिक में, सिक में ओ सिक में, सिक में सिकीअ खे की न सिकाई सुहारा, ॾुखीअ खे की न ॾुखाए भलारा, सुण सुहाल मुईअ जो हीणो हाल मुईअ जो, पंहिंजे अखियुनि में तोखे विहारियां, पंहिंजे अखियुनि में तोखे विहारियां, तोखां सवाइ की न कंहिं ॾे निहारियां, जीअ में जो रहिजाए जियारा, सुण सुहाल मुईअ जो हीणो हाल मुईअ जो, दिलि जी आदिल में कंहिंखे ॿुधायां, सिक तुंहिंजी साईं लोका लिकायां, लियरो लिखी पाए पियारा, सुण सुहाल मुईअ जो हीणो हाल मुईअ जो, दुनिया रुसे भल हिकु तूं न रुसिजांइ, दुनिया रुसे भल हिकु तूं न रुसिजांइ, महबूब मुंहिंजा मुंहरो न मटिजांइ, नातो अची निभाए नियारा, सुण सुहाल मुईअ जो हीणो हाल मुईअ जो,
सिक में ओ सिक में सिक में ओ सिक में सिक में सिकी अखे की न सिकाए सुहारा सुन सुहाल मुया जो हीरो हाल मुया जो सुन सुहाल मुया जो हीरो हाल मुया जो। वाह साईं मां दीदी मज़ो अची वियो बिल्कुलु। ऐं दोस्तो मां तव्हांखे ॿुधायां बिल्कुलु ग़लति ॻाल्हि न आहे, मां त बिल्कुलु लाइव ॿुधी रहियो आहियां ऐं कोई फ़र्क़ु न लॻंदो अगरि माण्हू अखियूं बंदि करे ॿुधंदो त भई भगवंती नावाणी दीदी पिया ॻाइनि की लता दीदी पिया ॻाइनि। बिल्कुलु माण्हुनि जी सच ॻाल्हि आहे। अॼु मां पंहिंजे पाण खे ॾाढो शुक्रगुज़ार थो मञां की दीदी तव्हां मूंखे इहो मौक़ो ॾिनो लाइव शो करण जो, तव्हां खां इंटरव्यू वठण जो। दीदी हाणे मां तव्हां सां हिकु ॿी नंढी रिक्वेस्ट कंदुसि, मूंखे ॾाढो मज़ो पियो अचे तव्हां जेॾी महिल ॻायो पिया त लाल साईं जो हिकु सुहिणो गानो, ऐं पाण सिंधी आहियूं ऐं लाल साईं जो गानो न ॻायूं त कीअं हलंदो? बस लाल साईं जो गॾिजी था हिकिड़ो चऊं न, हो लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल। जेके ॾिसी रहिया आहिनि ऑडियंस उहे बि तारी वॼाए हाज़िरी लॻाईंदा ऐं कमेंट में साईं झूलेलाल जय झूलेलाल ज़रूर लिखिजो। हो लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल। सभई चओ आयो लाल झूलेलाल जो पले वारो आयो ओ लाल जो गोरे वारो आयो ओ लाल बहिराणे वारो आयो ओ लाल नसरपुर वारो आयो ओ लाल मुंहिंजो रेरीअ वारो आयो ओ लाल मुंहिंजो सिंधन प्यारो आयो ओ लाल मुंहिंजो चालीहे वारो ओ झूलेलाल चेटी चंड वारो झूलेलाल लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 सभई चओ लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल झूलेलाल झूलेलाल। लाल जा झाटी चओ हथ मथे करे तारी वॼाए चऊं झूलेलाल बेड़ा ही पार। मूंखे त ॾाढो मज़ो अची वियो दीदी। उमेद आहे त असांजी ऑडियंस बि इंजॉय कंदी हूंदी जंहिं महिल ही वीडियो ॾिसंदे हूंदे। ऐं जीअं त वीडियो जी शुरूआत में पाण ही वीडियो जीअं त वीडियो जी शुरूआत में पाण ही वीडियो जीअं त चयो सॼो डेडिकेट आहे असांजी दीदी भगवंती नावाणी जे लाइ। अॼु उन्हनि जी 80th बर्थडे आहे, 80th बर्थडे, राइट दीदी अगरि मां ग़लति न आहियां त। ऐं दीदी तव्हांजे लाइ हिकु सरप्राइज़ आहे, ऐं हू सरप्राइज़ आहे मां हिकु केक खणी आयो आहियां। त अॼु जो ॾींहुं असां भगवंती नावाणी जो ॾींहुं जो बर्थडे इन तरीक़े सां मल्हाईंदासीं। त मुंहिंजी टीम खे रिक्वेस्ट आहे त प्लीज़ केक खणी अचनि। त दीदी हीअ आहे केक जेको अॼु पाण असांजी लेजेंडरी भगवंती नावाणी जो 18th बर्थडे करे मल्हाईंदासीं। ऐं दोस्तो उमेद आहे त तव्हांखे बि मज़ो आयो हूंदो, कुझु नई ॻाल्हियूं भगवंती नावाणी जे बारे में तव्हांखे ॿुधण मिली हूंदियूं। ऐं दोस्तो केक कटण खां पोइ असांजी लाडा क्वीन जे सुरीली आवाज़ सां हिकु नंढो सो लाडो ॿुधंदासीं। उमेद आहे त दीदी ज़रूरु असांखे ॿुधाईंदा। त दीदी प्लीज़ मां तव्हां सां रिक्वेस्ट कंदसि की केक कटे करे हिन ॾींहं खे सुहिणो बनायो। ऐं हिन सची में वॾा भागी आहियां, दीदी जन जो बर्थडे जो केक मां कटे रही आहियां। इन सां गॾु जीअं तव्हां मूंखे पहिरीं बि चयो कि पंहिंजो कोई गीत ॿुधाए, हालांकि मां दीदी जन जो ई कोशिशि हूंदी आहे मां उन्हनि खे ई ॻायां, त सिक में त ॻायो। ऐं हाणे पंहिंजो गानो हिकिड़ो जेको मूं रिकॉर्ड कयो आहे साल पहिरीं, उन ई गीत सां दीदी जन खे बि मां डेडिकेट हिन गीत सां गॾु वटि केक कटींदे ईअं ई चवंदमि त मज़ो ईंदो। ख़ुशियुनि जो अॼु ॾींहुं आयो, ख़ुशियुनि सां हर दिलि ॻायो, दीदी जीअं हज़ारे साल हीअं सभिनि जी आरज़ू, लख लख वाधायूं लख लख वाधायूं लख लख वाधायूं दीदीअ खे लख लख वाधायूं। थैंक यू सो मच दीदी। वाह वाह, थैंक यू तव्हां सभिनी जो, सॼी सुहिणी संगत जो ऐं भाजन जो। दीदी ऐं हिकिड़ो लाॾो जीअं त मां चयो प्लीज़ थी वञे गॾो गॾु लाॾो। त मां ईअं चवंदमि, मुंहिंजा कुमार लाॾा शल राजमाणी दे, मुंहिंजा कुमार लाॾा लॻे थो दीदी मूंखे इन वीडियो में शादी कराए छॾींदा। ओ राजमाणी दे सुहिणी कुंवार आणी दे, राजमाणी दे सुहिणी कुंवार आणी दे, मुंहिंजा कुमार लाॾा शल राजमाणी दे। ॾाढो मज़ो अची वियो दीदी। ऐं लास्ट 2 सवाल पुछणु चाहींदुसि मां तव्हां सां। दीदी जीअं त मां ॿुधायो कि मुंहिंजी हिकु कोशिशि आहे भई सिंधियत खे वधाइण जी, ऐं जीअं पाण सिंधी संगीत जी ॻाल्हि करूं पिया, असांजे सिंधी लेजेंडरीज़ जी ॻाल्हि करूं पिया, त मां मुंहिंजी हिकु कोशिशि ऐं मुंहिंजो हिकु सिंधियत खे अॻियां वधाइण जी लाइ मां हिकु कोशिशि कई आहे त हिकु सिंधी प्लेटफॉर्म हलाइण जी।
कोशिशि रहंदी त नया नया कंपोज़िशन हुजनि ऐं नए नए कलाकारनि खे मौक़ो मिले। मां चाहींदुसि त तव्हां बि हिकु गानो हुन में असांखे कराए ॾियो। त हुन प्लेटफॉर्म जो नालो आहे सिंधी रिकॉर्ड्स। त हिन प्लेटफॉर्म जे बारे में तव्हांजा वीचार असांजी संगत खे ऐं मूंखे थोरो गाइडेंस ॾींदा। वाह वाह, सभ खां वॾी ॻाल्हि त इहा आहे जो हिन जनरेशन में बि तव्हां ॿार, तव्हां भाउर कोशिशि इहा ई करे रहिया आहियो। असां त मिडिल जनरेशन जा आहियूं ऐं इहा ई कोशिशि हूंदी आहे असां अञा जेतिरो जेसि ताईं असां आहियूं सिंधी संगीत, सिंधी ॿोली, सिंधी गीत कलाम ॻाए ख़ुशियूं मल्हायूं, पंहिंजी सिंधी ॿोली वधायूं। पर तव्हां भाउरनि जी बि कोशिशि इहा ई आहे। त मां त इहो ई चवंदमि जिन खे फ़ख़ुरु आहे ऐं जिन खे नाज़ आहे त असां सिंधी आहियूं, त इहे घणी कोशिशूं खणी ईंदा ऐं अॻियां अॻियां वधंदा रहंदा सिंधी समाज लाइ, सिंधी ॿोलीअ लाइ। ऐं दोस्तो मां तव्हांखे ॿुधाए छॾां, जीअं त मां चवां पियो असांजी लाडा क्वीन लता भॻत्यानी जी जो पंहिंजो यूट्यूब चैनल बि आहे। तव्हां लता भॻत्यानी जे नाले सां सर्च करे सघंदा आहियो। ऐं दीदी मुंहिंजी हिकु ॿी बि कोशिशि आहे, मां चवंदो आहियां की असांजा ईष्ट देव झूलेलाल साईं आहिनि, पर अॼुकल्ह सिंधी थोरा भटकजी विया आहिनि। पर जय झूलेलाल माण्हुनि जे वात मां ॾाढो घटि थो निकिरे ऐं उन्हनि खे इहो सम्झाइण लाइ मां इहो मैसेज ॾींदो आहियां त जंहिं महिल बि तव्हांखे तकलीफ़ अचे त तव्हांजो पीउ ई तव्हांजी मदद कंदो। त मुंहिंजी इहा ई कोशिशि हूंदी आहे त हर कंहिं सिंधीअ जे घर में लाल साईं जी मूर्ति हुजे। ऐं तव्हांखे सवली तरीक़े सां नथी मिले त असां हिकु सवलो रस्तो कढियो आहे, जेको मां हर बार चवंदो आहियां त सिंधी भाऊ इंस्टाग्राम ते तव्हां मूंखे मैसेज करे सघंदा आहियो, तव्हांजी डिटेल्स तव्हांखे मिली वेंदी। ऐं दीदी मां तव्हांखे बि हिकु लाल साईं जी सुहिणी मूर्ति ॾियणी चाहींदुसि, जेकी मां हिते बिल्कुलु रखी आहे। त तव्हांजे लाइ मां खणी आयो हुउसि। वाह वाह, इहो ई आहे असांजी सची सिंधियत जी सुञाणप। दीदी कीअं रिस्पेक्टली लाल साईं जी मूर्ति एक्सेप्ट कई आहे। घर घर में झूलेलाल दीदी मां मिशन शुरू कयो आहे। सभिनि जे घर में मूर्ति पहुचाइण जी कोशिशि कई वञे। जेके बि मूंखे इंस्टाग्राम ते मैसेज कंदा आहिनि, अॼु ताईं कोशिशि आहे त जंहिंजो बि मैसेज अचे उन्हनि जे घर पहुचे। ऐं दोस्तो तव्हां चिंता न कयो, छो त जेॾी महिल बि ॾिसंदो आहियां की माण्हुनि जा मैसेज ईंदा आहिनि अञा ताईं मूंखे न मिली आहे, त तव्हां चिंता न कयो यार, लाल साईं सभिनी जे करे था। थी सघे त थोरो समय लॻंदो यार, बसि मुंहिंजो हिकु कोशिशि आहे, बाक़ी त सभु लाल साईं पाण कंदा। खपे त बसि थोरो सो सब्र ऐं विश्वास। त बसि तव्हांखे नंढो सो त कमु करिणो आहे त तव्हां एड्रेस ज़रूरु विझो, तव्हां वटि लाल साईं ज़रूरु ईंदा। त दीदी हाणे हिन वीडियो जिनखे अञा न मिली आहे, ही चैनल में ॾिसी करे इहा मुंहिंजे तरफ़ां अथव। अरे वाह, सही बात दीदी। सभिनी जी घर लाल साईं पहुची विया। आयो लाल सभई चओ झूलेलाल, बेड़ा ई पार। दीदी मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदसि की घर घर में झूलेलाल मिशन तव्हांखे कीअं लॻियो उहो तव्हां ज़रूरु ॾिसे। वाह वाह, तमामु सुठो। ऐं सची में बि मां पंहिंजे दिलि सां ई थी चवां, ही हिकिड़ो इंटरव्यू त हिकिड़ो बहानो आहे, ठीकु आहे, पर दिलि सां थी चवांव तव्हां सदाईं वधंदव। सभई भाउर जेके कैमरा कढी रहिया आहिनि, हे पुठियां जेके वेठा आहिनि असांजा सुहिणा, इहे त वॾा असांजा पिलर्स आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। हीअ हिकु अखि न हज़ार अखियूं आहिनि जेके सिंधियुनि जे घर में घर घर में पहुचाए रहिया आहिनि। ही ॿार कोशिशि हूंदी ईअं ई सदाईं गॾिजऊं, नयूं नयूं मुलाक़ातूं खणी अचो। इहा ई तव्हां मथां थैंक यू दीदी, थैंक यू। बसि तव्हांजी आशीष ऐं लाल साईं जी महिर रहंदी त बसि मां ईअं ई अॻियां वधंदो रहंदुसि। ऐं जीअं त दीदी तव्हां हिन ॻाल्हि सां मूंखे मौक़ो ॾिनो आहे ॿुधाइण जो, हूअं त मां कॾहिं ॿुधाए न सघियो आहियां की मूंखे ॾाढो कुझु संघर्ष न करिणो पवंदो आहे, ॾाढी मूंखे हेल्प मिलंदी आहे। हा बिल्कुलु, असांजे कैमरा जे पुठियां जेके शख़्सियत आहिनि उन्हनि जो नालो आहे विजय असनानी, ठीकु आहे, सिंधी, ऐं उहे बि सिंधी आहिनि ऐं सिंधियत खे वधाइण लाइ मूंखे ॾाढी हेल्प कंदा आहिनि ऐं पूरा डेडिकेटेड हूंदा आहिनि। ऐं जेकी बि तव्हां एडिटिंग ॾिसंदा आहियो, जेकी बि कलाकारी ॾिसंदा आहियो, सभु उन्हनि जी आहे। त मां उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां हिन वीडियो जे पारां। अॼु ताईं जेके वीडियोस ठही आहिनि मूंखे चवण जो मौक़ो न मिलियो आहे, पर दीदी जे सदके ऐं मूंखे अॼु मौक़ो मिलियो आहे त ज़रूरु मां इन ॻाल्हि खां पुठियां न हटंदसि। इन लाइ दीदी मां तव्हांजा लख थोरा शुक्रगुज़ार आहियां। तव्हांजी ॾाढी वॾी महिरबानी, मां पंहिंजे पाण खे ॾाढो नसीब वारो भागन वारो थो सम्झां। थैंक यू सो मच। शुक्र शुक्र बाबा, शुक्र। जय झूलेलाल। त दोस्तो उमेद आहे त तव्हांखे ॾाढो मज़ो आयो हूंदो ऐं तव्हां चाहियो था त ईअं ई मां नए नए कलाकारनि जा इंटरव्यूज़ ऐं उन्हनि जे बारे में कुझु न कुझु नई ॻाल्हियूं खणी अचां, त ज़रूरु हिन वीडियो खे सब्सक्राइब करिजो। ऐं वरी खां मां तव्हांखे यादि ॾियारे छॾां, अगरि तव्हांखे लता दीदी जा ॿिया बि नया नया गाना ॿुधणा आहिनि त तव्हां यूट्यूब ते ज़रूरु सर्च करे सघंदा आहियो, लता भॻत्यानी। तव्हांखे ॾाढा सारा सिंधी संगीत जा खज़ाना मिली वेंदव। दीदी ॾाढा सारा गाना ॻाल्हाईंदा आहिनि जेको मज़ो ईंदो आहे, मां ॿुधंदो आहियां, त ज़रूरु ॿुधंदा। ऐं हिकु दफ़ो वरी तव्हांखे यादि ॾियारे छॾां, सब्सक्राइब ज़रूरु करिजो। अञा ताईं सब्सक्राइब न कई आहे त कमेंट ज़रूरु करिजो, हिन सां मूंखे मोटिवेशन मिलंदो आहे। ऐं सच थो ॿुधायां, दिलि सां ख़ुशी थींदी आहे तव्हांजा कमेंट पढ़ी करे। त कमेंट ज़रूरु करिजो, हुन सां मूंखे नई नई आइडियाज़ बि मिलंदियूं आहिनि त मां तव्हांजे लाइ छा खणी अचां। ऐं शेयर ज़रूरु करिजो यार, पैसा कोन लॻंदा अथव, फ्री आहे। जय झूलेलाल।